अल्लाह जो ॼावला खुदा जो कसमा भाव भी ठरंदो मां भी ठरंदी त पीउ भी ठरंदो ये तो अल्लाह जो हबीबा रब जो महबूबा उन महबूब जी जात बाबरकात कुर्बान वञा अगर इहो महबूब न चई हा तो कुछ न मिलई हा उन हबीब के रब करीम जी जात बाबरकात फरमायो इन्नका लअला खुलुकिल अदीम ओ मुझा महबूब करीम तू वडे अखलाक जो मालिका उन अखलाक वारे मालिक नबी जी तारीफ अदा क्यों जो हुन जे दर ता सवाली कने खाली को न वयो बाजू मोहम्मद रब को गोलना महज है अपने आप को रोलना नबी जो दर छड़े और चवे त बे दर ते वञा खुदा न मिलंदी अबा मिलंदो बाजू मोहम्मद रब को गोलना महज है अपने आप को रोलना जे बिना संभावणो खीर विलोड़ना अबा करे खीर जमायो था भाग्या हो वहराड़ी जा संभावण पवंदो आ त खीर पो जमंदो आ जो तो बिना संभावणो खीर विलोड़न वाह पीर मिठा सोहणा चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह बाजू मोहम्मद रब को गोलना मज़ो है अपने आप को रोलना बिना संभावणो खीर विलोड़ना मुफ्त न उम्र खपे दीरा जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पके दीरा जिथ जो वेखी नाम मुहम्मदा चुम अखियां ते ले दीरा जेकर चाही अहद को मिलना अन बशर दा शुरुल मचा तू विच यूहा दे दीद टिका तो ओ अंधा कुछ अगते भी पढ़ो कुल इन्नमा अन बशरुम मिसलुकुम ते असा जो ईमान आहे चओ चओ असा जो ईमान जोर सा चओ असा जो ईमान असा जो अकीदो आ मुझो हबीब बशरी लिबास में आयो आ बशरी लवाजमात सा आयो आ महबूब जो अब्बो बशर हो महबूब जी अम्मा बशर हुई नबी पाक जो डाडो बशर हो डाडी बशर हुई बशरी खानदान में आयो आ पर रब करीम जी जात बाबरकात ये भी तो फरमायो आ कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन यो जाहिर में जेको बशरा सो हकीकत में मां रब करीम नूर बनाए तव्हां मोकलियो अरे चंद्रा यहूदी नथी रुगो कुले इन्नमा अना बशर मिसलुकुम कुरान कोने कद जाकुम मिनल्लाह नूर भी कुरान आ असा जो अकीदो आ त मोहम्मद करीम बशरी सूरत में आयो आ पर असा जहड़ो ना है पर नबियन जहड़ो भी ना है जाहिर में बशरी लिबास में आ हकीकत में मोहम्मद नूरुन अला नूर आ चौ मुस्तफा नूरुन अला जोर सा जो मुस्तफा अल्लाह जो वली वक्त जो गौस हजरत पीर मिठा सही रहमतुल्लाह अलैह फरमाइन था क्या था फरमाइन ता अन्न बशर दा शुरुल मचा तू विच यूहा दे दीद टिका तो यानी मुझे नबी पाक ये चवा कुल इन्नमा अन्न बशरुम मिसलुकुम रुगो इत्ते नबी हो अगते भी हल नबी फरमाए तो यूहा इलैया ओ इंसान मा तो जड़ो इंसान हा पर तोड़े कुत्ती बिकान इंदिया मुझे दरते जिब्रील हाजिरो भरी दो आओ ना सही यूहा इलैया मन जिब्रील मुझे दरते गुलामी भरी दो तोड़े त मुझे अदा को लड़ाई भी कोन तो को थुक भी कोन तो हड़ई मुझे हबीब जे दरते जिब्रील गुलामी भेजे अन्न बशर दा शुरुल मचा तो विच यूहा दे दीद टिका तो आवे भाड़ा इंसाफ तपा तो अल्लाह जो वली गुथो लफ्ज़ न ॻाल्हाईंदो आहे छा था फरमाए आवे भाइड़ा अदड़ा छा तो फरमाए
आवे भाड़ा इंसाफ तपा तो कुछ तो सोच सोचे दीर जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकै दीर जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकै दीर जुथ जो वेखी नाम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूसा नबी हो अल्लाह जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जो कानून आ प्यारा मूसा लब्बैक या रब तुझे उम्मत माजे को नमाज न पढ़े ता जो जनाजो तू न पढ़ जा उनके पूर जा न कफन न जा बाहर ढेर ते उछल जा कुत्ता खाई वञन हाओ मौला ठीक आ। एकड़ो माण्हू अहिड़ो आ सोनो साईं बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। अदा मां गुल कोन पाईंदो हा छो तो गुल जो शाना मां लाए कोन आया पर रोज़े धड़ी जे बच्चे पर आयो हाणे लाही तो कोन और मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़ हज़रत मूसा के हुकुमात बेनबाज़ी दफन न कजा पूर जान कुत्ता खान से दुनिया दिसे काव खान से दुनिया दिसे एड़ो मानू आ जेको मुझा प्यारा दोस्त मरी थो वने मूसा अलैहिस्सलाम हुकुम कयो आ ढेर ते उछलायो थोड़ी देर गुजरी यार रब्बुल आलमीन वटा वही आयो आ ओ प्यारा मूसा यो त मुझो यार आ यो त मुझो दोस्त आ इनके खणाए आ इनके गुस्ल भी जारा इनके कफन भी पारा इन जो जनाजो भी पढ़ाए खाली जनाजो न पढ़ाए बल्कि ऐलान कर त जेको भी हिन जे जनाजे में ईंदो उनके जन्नत वाजिब थी वेंदी। मूसा अलैहिस्सलाम फौरन खणाए आयो गुस्ल जाराई उनके मुजादा कफन पाराई लठ खड़ी खुदा जो नबी दर दर पण ऐलान कंदो अते अचो 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 अल्लाह जे दोस्त जो जनाजो पढ़ो नबी जो ऐलान बुधी हजारन जे तादाद में खल्क गड थिया उन शख्स जो जनाजो पढ़ियो वयो आ पढ़ण का बाद में उनके दफन करे मोटी आया पर मूसा अलैहिस्सलाम के दिल में वहम बीठो आ मौला यार कीअं तो चयो हो त बेनमाज़ी जो जनाजो पढ़णो कोन हो इहो त नमाज़ी हो तड़ी तमाम चलायो हो हाणे तो चयो आ त मुझो यारा केहड़ी गाल में यारा बुधाए त मुझी दिल ठरे। रब्बुल आलमीन ने फरमाया प्यारा मूसा बराबर नमाज को न पढ़ंदो हो बराबर हिन जा ये हाल हा पर लम्मा यनशुर तौरात वरा इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकब्बलहु व बदाहु अला ऐनैहि फगफरतु लहु करामतल इस्मिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन जी आदत हुंदी रोजानो तौरेत जो दौर कंदो हो वो पढ़दे पढ़दे जरी मुझे मोहम्मद करीम जो नालो दिसंदो हो त मुझे महबूब जे नाले के चुम्मी अखिन ते रखंदो हो ओ प्यारा मूसा जे को मुझे महबूब जो नालो चुमे उन ता जहन्नम जी बाहि हराम नालो वो तो चुमे जे दिल में मोहब्बत आ जे दिल में अकीदत आ जे मुझे महबूब असा जी अकीदत आ जे को महबूब के भाई वरी मां तह के अजाब क्या न न जे दिल में इश्क मोहम्मद आ तह जो दिल सीनो सीनो ना है बलक मदीनो आहे तदे त अल्लाह जे वली फरमायो त जाथे भी नबी करीम जो नालो दसे तो चुम चुम अखियां ते लहदी रह जिथ जो वेखी नाम मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डाडे जो जिथ जो वेखी नाम मोहम्मद 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 चुम अखियां ते लहदी रह जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम तक दी रह जेकर चाही अहद को मिलना। याद रखो ये खुदा जा वली सद करे दाहू करे बुधाए व्या त इन दर खां सवा ॿियो दरवाज़ो अथव ई कोन हकीकत आहे न बा मुझे महबूब जे दरवाजे खां वसा को दरवाज़ो आहे अड़े जे आदम जी खता थी माफ़ थे त भी इन्हीं दरवाजे ते चो सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जन्नत में कढियो 350 साल गुजरिया रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन।
साईं इकबाल में शाह गारो गाल कई जे कह कम सां बेर व्यासी बेर समझो था न को फैसलो हो वणो पइजी उते मुला के मां चयो मुला वारे बेर वारे मुला के त दे खबर सही वसीलो वठो जायज आ कि तू बुधा मां चोमास मां तोखों तो पुछा मौलविया तू बुधा चंदन शाह साहब तू बुधा बटे दफा जो ये चीत मां चढ़ बुधाणो पइजी मां चोमास हाँ बिल्कुल वसीलो जायज आहे की मां चोस आदम अलैहिस्सलाम 350 साल दुआ गुरी रब्बना ज़लमना पे पढ़ी खुदा दुआ बुधस पेपर कबूल कई आखिर आदम चो इलाहुल आलमीन उन महबूब जो कसम थी जंहिंजो नालो अर्शन ते कर्श जे कुंगरन ते पंहिंजे नाले सां गॾु लिखी छॾियो थी रब करीम जी ज़ात बाबरकात दुआ कबूल कई आदम जी खता माफ थी वई तब मुल्ला तो फेरी दे हाँ हाँ ये आहे पर यो नबियन के वसीलो भली वठो खपे तहां साखे न खपे बिल्ली एड़ी हरामड़ी आ तवा माड़ी ताओ कंध भरो चलोस पर पेरन भर बीठी हुई अब आए या ना है बिल्ली के फेराए तवा कंध भर हणो पर बिहंदी छाते डाडे गाला छाते बिहंदी हे बिल्ली जा बाबा दवा मां हिनन के सुञातो आहे हिनन भी मां के सुञातो आ सवे मौलवी अचन भले अचन पर अब्दुर्रहीम ना चे एकड़े हमरा कयो ड्रामो जागो था ना ड्रामो करे 200 मानू घुराई गड्ढा के विच ते बिहारे मानू के ची बाबा हे 5000 इनाम आ तवा 200 मानू आयो ची हां सही ते 2000 कह के 5000 कह के दींदे जे उन्हीं के दींदुस जेको गड्ढा के न कराए छा कराए गड्ढो करे न सब जो बड़ा गाल सोलिया बड़े गड्ढा के कंधो लोडाइणो आसो 5000 मिली विंदा 200 माण्हुनि मथो हयो गड्ढा न कई अब हाणे जैसे टिकी बासी से जे मां न कराया से हा कराए उन्हीं हमरा कन में कुछ ठेस हिन जो कन में चो तो गड्ढो तो करे सबन चो से दे खबर न त के भई चईस छा जे मां कन में चयो मास त वहाबी थींदे चई न अब आ जागो साला जे मां बे कुछ कोन चयो मास मारगो कन में चयो मास वहाबी थींदे चई न कोन थींदो लाड़काणे वारो मुल्ला वरी किताबन में लिखे तो मां वहाबी आ शुक्र गधा के भी मारे हो किताब लिखियो दस बाकायदे किताब ता के साईं बदरदीन दिखारी दो मां जो शाहपुर परया लाड़का लिखियो तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मां वहाबी आया तारी माना गधा का जोर आ ना वाह गधा जो मां न थी जो तो मां शुक्र जो आया आई किताब लिखियो आ त जे करे को वहाबी न हुजे आई उनखे चइजे त तू वहाबी आ त उन चवंदड़ ते ताज़ीर पइजी वेंदी छो त या गार वहाबी छा है जे के मुसलमान के कादियानी चइजे जे मुसलमान के काफर चइजे जे के गैरत वारे के बेगैरत चइजे गारा त ये मुसलमान के वहाबी चवण गारा मुजा प्यारा वहाबी के वहाबी चइबो पर शुक्रा जो या गार पाजे गिटी में पाण विजो वेठा न चवंदा हा असा शुक्रा जो वहाबी आ जाओ ठीक है तहां के वहाबियत मुबाह हो जे अल्लाह खौ दुआ है सल खुदा जहान के वहाबियत जे मर्द खौ बचाए सलात मुझे आका दे बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तमा अर्ज पे के जे दुआ कबूल थे आदम जी तब नबी पाक जे सदके आओ ना दा जमल आदम जी दुआ कबूल थी रब्बुल आलमीन इरशाद फरमायो प्यारा आदम दुआ घुरण डाव ना आई सोमनाथ मंदिर फतह करन वे हो सुल्तान महमूद गजनवी उन जो मुर्शिद हो कामिल हजरत अबुल हसन खरकानी 16 काहू के उस्तादन के शागिर्दन के खबर आ जडही भी गजनी खा हले सोमनाथ पहुंचे हिंदुन जो एड़ो खेल हुजे एडो हुन जो ताजो लश्कर जो बेचारे के भजाए छन आखिरी दफा 17 भेरो जरी आयो
तमल पांजे मुर्शिद खे चई त दुआ कर आखिरी दफ़ो वञा थो जे हिन दफ़े कामयाबी थी त ठीक आ न त वल न वेसा थका हो छा या उथ वे छड़े जो बुधो अब्दुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह फरमायो वन दुआ थो कया मुर्शिद जी दुआ बस अजीब दुआ है दुआ थो कया उते वनी लड़ाई कर जे करे तो जो लश्कर कामयाब न भाए दिसे तो सुस्त थी मोटण लगो आ ही मुझो चोलो खयुल मुजी अमानता जमरा दिसी त लश्कर तो जे भाज खादिया त बरकातो नफल पड़ी इन चोले के हथड़न में खणी रब्बुल आलमीन के चेजा इलाहुल आलमीन है तो जे वली जो चोलो थी हिन जे सदके सोमनाथ के फतह कर 17 दफो काह की हिंदू तरव ताजा वेठा हा मुसलमान वेचारा थकल गजनी जा हलल लश्कर जो भाज खादी 17 दफो आखिरी भेरे भी सुल्तान महमूद मुसल्लो विछायो आ मुसल्लो विछाए बरकातो नफल पढ़ियो आ बरकातो नफल पढ़ी अल्लाह पाक ने दरबार में चोलड़ो खणी दुआ घुरिया मोजा मोला मुडे ननहार कामिल वली जे चोले दे निहार ये चौंदा तो मुशरकन चोलन जी पूजा था कन जुती जी पूजा था कन टोपी जी पूजा था कन अंधा तो कुरान ही को न पढ़ियो आ हजरत यूसुफ अला नबीना अलैहि सलाम जी जात बाबरकात हजरत याकूब खां में सवे मैल परेया याकूब अलैहि सलाम जा गम जे करे अखिन जी रोशनी खत्म थी वई आ हजरत यूसुफ अलैहि सलाम के अल्लाह जो अमर थियो आ बाबे सा मुलाकात ला वयो पर पहिरी भार उन सा चोलो तो रवानो करे अल्लाह ताला जी जात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो आ त जमल हजरत याकूब अलैहिस्सलाम चोलो मुबारक पानी अखिल ते रखियो आ फलम्मा अलकाहु अला वजही फरतद बसीरा अल्लाह पाक जी जात बरकात कुरान मजीद में इरशाद फरमायो आ ओ यूसुफ अलैहिस्सलाम जो चोलो मुबारक याकूब के मिलियो आ अखिन ते रखण जी देरा रखंदो वियो नजर मोटी आई चोला कम कंदा हनदा कहजा अल्लाह वारन जा चौ चौ कहजा अल्लाह वारन जा अल्लाह मारन जा न कह जा बाबा अल्लाह वारन जा चोला कम कंदा हल कुरान मा सबूता अबुल हसन खरकानी जे चोले जी रब्बुल आलमीन लज रखिया काफरन के दहशत थिया मुसलमानन हमलो कयो आ अल्लाह अकबर जो नारो लगो आ सोमनाथ फतह थी वैया सुल्तान महमूद गजनवी सोन चांदिया जा ढेर खणी तो रवानो थी पांजे मुर्शिद वट आयो आ दुआ जे ला नजरानो अची रखे जमल मुर्शिद जे आडो आयो त अबुल हसन खरकानी खणी मुंह फेरायो वरी अग्या फिरी आयो वरी मुंह फेराई वरी अग्या फिरी आयो वरी मुंह फेराई कदमन ते किरी पियो बादशाही ताज लाहे पेरन ते रखे ओ मुर्शिद साईं छो नाराज मुखा केड़ी खता थिया हजरत अबुल हसन खरकानी फरमाइन था अल्लाह जे रहमत जो दरिया जोश में अची वियो हो जामल तो चोलो खणी रब के बाडायो अल्लाह के चवी हा त मौला रूह जमीन ता कुफर खत्म कर त सजे जहान मा कुफर खत्म थी वने आ तो कदर को न कयो रुगो मढ़िया जे लाए चई मंदिर जे लाए चई त मंदिर फतह थे मुझे चोले जी एतरी कीमत कान ही सारे जहान मा कुफर खत्म कराई हा त खत्म थी वने हा उन मिसाल मुताबिक रब तो हजरत आदम के चवे आदम केडो कसम दो थी मोहम्मद अरबी जो वरी सवाल कयो थी त रुगो मुजी खता माफ थे अज मा रब्बुल आलमीन जे रहमत जो जरा जोश में हो क़यामत ताई पंहिंजे औलाद ला दुआ घुरी हा सजी औलाद तुंहिंजी जन्नत में मोकिलिया हा हिकिड़ो बि वहाबी कोन हुजे हा सब जन्नती हुजन हा पर आदम हिकिड़ो वरी बि तोसां वाइदो आ हिन जाय ते बिही मुझे दिलबर महबूब मोहम्मद विछड़े जो नालो खयो थी इहा जाय आ अरफात वारी इन जाय जे कदर जे करे नाले जे कदर जे करे मुझो वायदो आ त नाई ज़िलहज जो दिहाड़ो होंदो इन दिहाड़े ते इन जाय ते जेको भी ईंदो मा रब्बुल आलमीन जा गुनाह माफ कर छॾ अरे आदम जी दुआ कंजे करे कबूल पई थो चो मुस्तफा जे करे चो कंजे करे नूह जो बेड़ो पियो तरे त मुझे मुस्तफा जे करे कंजे करे ॾाढे जो कंजे करे जोर सां चओ अगर नामे मोहम्मद रा
नया वुर्दे शफी आदम न आदम या फिते तो दहा न नूह गर को न जईना। हजरत नूह जो बेड़ो बि मुस्तफ़ा जे करे पियो तड़े, हजरत इब्राहिम जो आड़ा बि मुस्तफ़ा जे करे पियो ठरे, और मुंहिंजा प्यारा दोस्त इस्माइल तां छुरी माफ़ पई थिए त बि मुस्तफ़ा जे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। कंहिंजे करे अबा? अॼु तार मां बेड़ो तरियो मदनी मिठा तुंहिंजे करे। गम दर्द व्या वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे। केड़ो काठ बा? ओ थुड़ थुड़ खजीअ जो, जाते महबूब खुतबो पढ़ंदा हा, महबूब टेक ॾेई बीहंदा हा, वढल खजी जो थोड़ सुकल हो। सहाबी कुर्सी ठाहे आया, महबूब जड़ी कुर्सीअ ते वेठो आ, थोड़ा खे साईं छॾियो आ त थोड़ा मां इहे रोवण जो आवाज़ पियो अचे जीअं ॾाची रलाट कंदी आ, गोरो जुदा थी वञे, दाहू कंदी आ। सहाबी हैरान थी आ, छा जो आवाज़ आ? कंहिंखे ख़बर कान पई। जंहिंजे फिराक में रुनो पियो कुर्सीअ तां लथो आ, पाण पैगंबर करीम अॻिते वधियो आ, उन सुकल थोड़ खे मुंहिंजे नबी करीम भाकुर पातो आ। महबूब जे भाकुर पाण खां इहे पियो सुडका भरे जीअं मां जे झोलीअ में पुट सुडका न भरींदो आहे। अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे। सो थोड़ो बि थियो भागल भरो चौ मदनी मिठा तुंहिंजे। थकरी पिया हो न? चौ सो थोड़ो बि थियो भागल भरो मुंहिंजा मिठा तुंहिंजे। छो भला आड़ा खा आजाद इब्राहिम थियो, आजाद इब्राहिम थियो, बारण बरल ठह ठरियो मदनी मिठा तुंहिंजे करे। इंशाअल्लाह ताला पीर जे गोठ वारा लाड़के वारा तहां जो असां जो बेड़ो मुस्तफा जे करे तरंदो। कंहिंजे करे? हिननि जो तो खुदा बोड़े छॾियो आहे। पंजाबी लाले वेठे मानी गॾु खाधी, आवाज़ समझो था न सही? लालो वेचारो सादो, बहराड़ी जी मानी गिह जो वटो भरे चे सिंधी अॻियो रखनि। लालो सादो माण्हू हीअं टुकर खे बोड़े खाईंदो वञे। पंजाबी होशियार माण्हू छा वरी करे जो खैर जो टुकर जी हाणे गोल ठाहे बेड़ी, समझो था न सही? बेड़ी समझा जी छा चिमनी कीप कीमो ये टुकड़ के वट्टो ॾे ठाहे हीअ जो खणी भरे त अध आनो गिह जो खयो वञे। तो लालो पे जो ओ भाई चौधरी साहब, जैसा न तुम अपना बेड़ी डुबाते हो मेरी भी बेड़ी डुबा दो। माना जी तू पंहिंजी ने बेड़ी थो बोड़े तो मुंहिंजी भी बेड़ी बोड़। बोड़ माना हो चप तो बोड़े पे माना अंदर पे जैसे जैसे तुमने अपनी कश्ती को डुबाते हो मेरी भी इस तरह डुबा दो। हिनन जी तो खुदा बेड़ी बोड़िया, सुनिया जी बेड़ी तरिया। इंशाअल्लाह ताला निभागा। तू पे सड़ो आई बर, तू पे दाहू कर तो फलानी दुआ भी कबूल कान थी। तोखे ताकत ही ना है, तू रुगो कुत्ते वांगुर भौंकदो आ। साबित न तो करे सके मोहम्मद जू सब दुआऊं मंजूर हन।
चंद्रा तुझे करे तुझे लाभ नबी जी दुआ कबूल थी अल्लाह जे महबूब फरमा तो मुझा मौला मुझे करे इन वहाबिन जी दुनिया में शक्ल न फेरा जा मुखे खुदा जो कसम नबी करीम जी दुआ न हो जा तो सब वहाबी सूअर ॾिसे हा सबनी के वज निकरी अचन हा सबनी जी सूरत बदलजी वने हा नबी करीम जे सदके दुनिया में शक्ल नथी बदलजे पर मां पक थो जा तवा के मासा तवा शर्त रखो एकड़ो सुन्नी मरे एकड़ो वहाबी मरे अठन पहरन खा पो कब्र खोटियो सुन्नी जो मुंह गुलाब जड़ो होंदो वहाबी जी कुत्ते जड़ी शक्ल थी वई होंदी मर्द मुला खबर पई मर्द खबर पई हिते ही खुदा थोड़ी घणी दांगी घुमाई अथल आहे या ना है हिते ही मुकारो खुदा ताला को थन मुझे महबूब मोहम्मद जे आशिकन जा मुंह तक था चिमकन पिया बेशर्म के शर्म ना है नबी करीम जे जात बाबरकात हाने ताजो मां जलसे ते करे उस पे मेहरापुर जे विच शहर में ओचतो गाड़ी जो फ्यूज सड़ियो हाने बाजार में छा क्यों गाड़ी जो फ्यूज वठण ला छोकरो ड्राइवर मुझो वियो उते मातम जी कैसेट पे हली कहीं अबा इत्तेफाक से होटल जे अग्या गाड़ी बीही रही धब धब मोमिनन खण सवलाई थी पई तव अगे वेचारा हा पाण कुटींदा हा ढकणदा हा रत कढंदा हाने मोमिन जो भी खैर आ पाण बा सेरा दी के सुतो पिया टेप पई हले कम पियो हले अबा हाओ ना सही शुक्र है कुछ तो मोमिन दा मोचड़ा लथा होटल वारे जो डिठो तो बड़ा मौलवी गाड़ी में बैठो आ सो मातम वारी कैसेट कढ़ी तकरीर रखने लगाई हुन जे दिल में हाने खुश थींदो मौलवी आ कुदरत मुझे खुदा जी वा तकरीर हो जे ता जे खालू खटरी जी सो जानो सा न खालू तकरीर शुरू छा थई अरे न्याज तो करी यारी तो करी और तो करी सब हराम कुरान में अल्लाह ताला चवा वमा उहिल बिही गैरुल्लाह जे नाले जेका शय असा हराम अर्स भी हराम यारी भी हराम हे भत्तन खाण लाखणी मुलन मसइला ठायान हुन वेचारे वरी जोर सा आवाज उठे हे मौलवी तकरीर बुधी ठरंदो हुन वेचारे हे केड़ी खबर जो मातम पियो हलाए उन के केड़ी खबर होंदी हुन जे लाइ जे विच वाला होए न होए असाडा कम रिंगट नाल मानू एड़ा बथवा बा समझ कान मेरे रिंगट होजे समझो ताला है न विच वाला होए न होए सारा कम रिंगट मेरे रिंगट होजे होटल ते कुछ न कुछ होजे हिन जो ये लफ्ज चया तब होटल के बाहर था मुझे चवे छा तो जैसे चवे ताला छा तो मुझे हे त चवे तो यारी बराम उर्स बे जे धूड़ विजेस भला बंद था खणी क्यों हुन के भी खबर कान हो जे त छा तो चवे ओ मुझा प्यारा भाव अजीज यार ही भी सवाबा ईसाले सवाबा इमाम हुसैन जो नजर न्याज भी सवाबा मोहम्मद अरबी जो मीलाद भी सवाबा रहो साल गैरुल्लाह जे नाले जो कैसे दे खबर पढ़े वारी जेका ज़ाला उनते पढ़े जो नालो आया अल्लाह जो नालो आ गालायो बाबा कंजी ज़ाल चवंदा हो मुला हुकाई जी न कंजी अबा जोर सा तो चौ कंजी उनते पिणस जो नालो पियो त मानस भी हराम थी वई किया तो चवी गैरुल्लाह जे नाले सा हराम आ छो चोर सके हराम चवी मुझे महबूब मोहम्मद करीम जे उर्सला छा चवंदई अबू बकर आशिक उमर आशिक उस्मान अली आशिक उनन उर्स कोन कयो तवा छो था कयो चवंदा या न नबी जा आशिक त सहाबी हा साबित क्यों मां तो चवा तो के केड़ी खबर अंधन अंधोकार सजन लधो सोझरो प्यादा वनी पार प्या संबरा की न सवार वो मोहब्बत साण मिहार लधू लतीफ चवे हण सलात पढ़ तो मां तो के बदा अबू बकर जाओ ही कोन हो मुस्तफा जो उर्स हलियो पे सलात पढ़ मुझे हबीब दे वरी बे दो सलात मुझे हबीब दे
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बाबू धंधो वाला न मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो दो नवाह में ओरे परे माण्हुनि खे दावत जो ऐं सभिनि खे चओ अचो अचो दावत खाओ गोश्त ड्रव ते खाओ। मुंहिंजा दासो उठ कुसी विया उन जो गोश्त रधी वियो हज़ारनि जे तादाद में ख़ल्क़ गॾु थी विया। हिकिड़ी फंडर कोई बि आहे त बि तव्हांखे काफ़ी थी वञे जिथे 100 उठ कुठा हूंदा केतिरी ख़ल्क़ गॾु थी विया। माण्हू हिक ॿिए खां पुछनि पिया त ॾियो ख़बर नज़ार छाजी ख़ैरात कई आहे जो 100 उठ कुठा अथई। साईं इकबाल शाह बकर कुठो साईं को गाबो कुठो को पाडो कुठो माण्हू पुछनि था साईं छाजी फंडर आहे सभु को चवंदो न साईं साईं चवंदो बाबा अॼु ख़ैर जो इमामनि सगोरनि जो ॾिहाड़ो थो मल्हाए। मुफ्ती साहब तो अचे साईं जीलानी बादशाह तो अचे ॿिया आलिम अचनि था बा ईअं चवंदो ॿी ॻाल्हि कंदो। हज़रत नज़ार खे चओ ॾे ख़बर आहे छाजे लाइ 100 उठ कुठा थी। पुटनि खां पुछऊं पुट बि चवनि था असांखे बि ख़बर कान्हे त ॿिए छो कुठा भला पुछऊंसि ॾस चए थो ईअं न ॾसींदोसांव खाओ खाई ड्रव कयो ड्रव करे अदब सां वेहो वेहो त मथे टकर ते चढ़ी वाज़ करे ॿुधायां तकरीर करे ॿुधायांव त 100 उठ छो कुठा अथमि। माण्हू इंतजार में सब खाई पी 100 उठ माण्हू हज़ारनि लखनि जे तादाद में वेठा। हज़रत नज़ार के जो हाणे ॿुधाए नंढड़ी टकरड़ी आहे उन जे मथां चढ़ी बि चवे थो ॻाल्हि ॿुधो साल थिया मां रोज़ बैतुल्लाह जो तवाफ़ कंदो आहियां लब्बैक पढ़ंदो आहियां। अॼु बि मां बैतुल्लाह जो तवाफ़ पे कयो तवाफ़ कंदे कंदे लब्बैक पढ़म लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत वल मुल्क ला शरीक लक। 4 चक्कर जमल पूरा करे 5 चक्कर शुरू कयुम हेडो जुबान सां पढ़ा पियो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हेडो वरी मुझे पुठिया मो आवाज शुरू थियो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। मां हैरान थी बैतुल्लाह जे दर के चिंबड़ी दुआ घुरी या इलाहुल आलमीन मुझे जुबान ते त लब्बैक जारिया पर मुझे पुठिया मां लब्बैक जो आवाज तो अचे इहो छा जो आवाज आ रब करीम जे बैतुल्लाह मो आवाज आयो ओ नज़ार तू मोहम्मद करीम जे पढ़ ॾाॾे जो भी ॾाॾो तुझे पेशानीअ में मोहम्मद करीम जो नूर आ तुझे पुठिया में मदीने वारे साईं जो नूर आ। अज मोहम्मदी नूर भी तो सा लब्बैक तो पढ़े अदा है 100 उठ मोहम्मद करीम जे उर्स जे खुशी में कुठा थम। कंहिंजी खुशी में चओ चओ कंहिंजे खुशी में रसूलुल्लाह जे उर्स मुबारक जे खुशी में 100 उठ कुठा थम। हाणे मूंखे पुॼा त अबू बकर ते पुॼंदो अरे अबू बकर ॼाओ ई कोन्हे को अञा ज़ाहिरी तरह मुंहिंजो हबीब आयो ई कोन्हे को हबीब जी अञा ज़ाहिरी विलादत बि कान थी आहे 7 पीढ़ियुनि में अॻई मुंहिंजे मोहम्मद करीम जो उर्स हलियो पे तॾहिं थो चवां अंधन अंधकार सजन लधो सोझरो प्यादा वञी पार प्या संभरिया कीन सवार पोइ महबत साण में हार लधाऊं लतीफ़ चवे। दुरूद मुझे आका ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। चओ असांजे नबी जूं दुआऊं क़बूल चओ चओ असांजे नबी जूं दुआऊं उम्मत जो बेड़ो मुस्तफ़ा जे करे तरंदो
महबूब जे अचण खां अॻे उर्स हलिया पे यारी भी हलाला ईसाले सवाबा इमामन जो मुजादा नजर न्याज भी हलाला ईसाले सवाबा हिन खे ख़बर ही जाहिल खे काने का हकीकत में पांचन मुर्शिदन जो ईसाले सवाब उहो कंदो आ जंहिंजी मुर्शिदन सां मोहब्बत हूंदी आ। अली असां जो मुर्शिदा, हसन असां जो मुर्शिदा, हुसैन असां जो मुर्शिदा, आले नबी जा असां गुलाम आहियूं, महबूब मोहम्मद करीम जे बचड़न जा खादिम आहियूं। इंशाअल्लाह ताला महबूब जा बच्चा क़यामत में असां जी सिफारिश करे पंहिंजे नाने खां असां खे जन्नत वठी ॾींदा। ये वहाबी पढ़ी पादर झलीदा पोइ ख़बर पवंदनि। हाँ सही सुन्नियो तहां जो बेड़ो पार आ, अहल बैत जी तहां जे दिल में मोहब्बत आहे। चई सही अॼुकल्ह 14हीं सदीअ में को शल न पीर अचे, छा चवंदई सही अहल बैत अची वियो, अहल बैत ये मुल्ला भौक कई आ। तव्हांजे लाड़काणे वारनि कैसेट उहा कढी आहे, लाड़काणे वारनि खे बि ॾोकड़ खपनि। कैसेट वारे खे मवाली भी उते, मुला भी उते, वहाबी भी उते, सुन्नी भी उते, तो भजन भी उते, पोइ बोलनि जी छो थो भरे पियो, उनखे पैसा न खपनि न। हाणे जेकॾहिं मुंहिंजी लाड़काणे जे कंहिं बि कैसेट कढी त मां केस कंदोसांसि, न मुंहिंजी न कढनि, कोर्ट में छिकींदोसांनि। ऐं जेतिरियूं मुंहिंजूं कैसेटूं कढंदो हिक हिक कैसेट जो ₹1 रुपयो वठंदोसांनि, हाई कोर्ट में हल त ख़बर पए। ठीकु आहे न, हलायो कढो पंहिंजनि भजननि जी, हिकिड़ी भजन जी कढो, ॿी खालूअ जी कढो, ॿई नंढा वॾा भार पाण में ठही वेंदव। मुंहिंजे कैसेट कढे ज़रूरत न, चैलेंज थो कयां, ऐलान थो कयां, न कढनि मुंहिंजी कैसेट। कंहिं कढी मुंहिंजी कैसेट माण्हू ते केस कंदुसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जंहिं कंपनी खे ॾियां। ठीकु आहे न बाबा, दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। कहिड़ी ॻाल्हि पे कमी याद अथव? हां सही याद ई ॻाल्हि जैसे जेको तो पीर अचे सही अहल बैत अची वियो। हाणे थकाओ दुआ खणी करो। बस क्यों दड़को ॾिनो मां त न जी कैसेट करो जहिड़ो तव्हांजो वाणे सां भाई वारो हुजे, सभिनी खे गणती थी वञ असांजो वापार टुटी वञे। दोस्तो अज़ीज़ो चेतो त ॾिसो 14हीं सदी 15हीं सदी में को पीर सैयद थो अचे, चवनि था अहल बैत अची वियो। अड़े अहल बैत मुंड में ई कोन हा त हाणे वरी काॾों आया। पोइ बाक़ाइदे नाला पली त खया हन त अली भी अहल बैत नाहे, हसन भी अहल बैत नाहे, हुसैन भी अहल बैत नाहे। भर में को पोड़ो वेठो आहे, उन जो आवाज तो अचे त मुल्ला तकरीर कयई सा कयई। अब चयो अथई न वरी नक जो पको बि अहिड़ो, चई भला पोइ क़ुरान मांखे ॾियो त खयूं वञा, क़ुरान मांखे ॾियो त मां खयूं वञा, छो त क़ुरान में लिखियो पियो आहे। अवां चैलेंज कयोसि मैदान में वेठी, चयोसि साबित कर क़ुरान में किथे आहे, या मां तो साबित कयां क़ुरान में नबी जो अहल बैत आहे, आहे या न आहे। पोइ जेको नबी जे अहल बैत जो दुश्मन आहे उन ते छा हूंदो आहे? तकड़ न कयो। ॿुधो कुरान पाक ॿुधो, सुभाणे चवंदा त रुगो ये ॾटकियूं ॻाल्हियूं था कनि। अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो आहे अल्लज़ीन युज़ून अल्लाह। हाफ़िज़ को आहे आहिनि पर झूठनि था वेठा, ज़िक्र था कनि। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल। ये सजन का निंड तो भेटा है। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू। माखे अगते अचे तो पर हाफिज पढ़े। अल्लाह ताला फरमाए तो लअनहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरते व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना।
जेको अल्लाह जे रसूल के अल्लाह के ईज़ाईंदो आ रब करीम हुन जे मथो लानत मोकिली आ ऐं रब करीम हुन जे लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब तैयार करे छॾियो आ। हाणे मसइलो ॿुधो, मुंहिंजे पुट खे को चवे त मौली साहब तुंहिंजो पुट नाहे, ॿिए लाइ मां छो चवां, पंहिंजे लाइ थो चवां, मूंखे को चवे मुफ्ती साहब है तुंहिंजो पुट नाहे, अबा सच ॿुधाए त मुंहिंजी दिलि रंजाई आ न, पुट त मुंहिंजो आ, पुट कंहिंजो आ, मुंहिंजो आ, ऐं मुंहिंजे पुट खे तो चवे तुंहिंजो नाहे त इहो मूंखे रंजाई। रसूल जी औलाद के चवे त रसूल जी औलाद नाहे, रसूल जे अहल बैत के चवे रसूल जो अहल बैत नाहे, गोया रसूलुल्लाह के रंजाई। पोइ जॾहिं रंजाई त ख़ुदा छो चवे लानहुमुल्लाह, अल्लाह जी उन्हनि ते लानता, तव्हां बि चओ सिखा लानता, कंहिं ते लुंडूअ ते लानता, ॾाढे ॾाढे चओ लुंडूअ ते लानता, इन लुंडूअ ते लानता जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे अहल बैत खे नथो मञे ऐं चवे थो त मां लख रुपयो इनाम ॾींदोसांसि। अरे पलीत तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे बचड़नि जा दुश्मन ख़ुदा जे महबूब जो अहल बैत क़यामत ताईं आहे। मुझे आका ई मौला चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फर्जंदा सैयदना इब्राहिम, छा नालो सही, सैयदना 6 महीननि जो आ, गुज़ारे थो वञे, दुश्मननि खे जी वारो लॻो, आख़िरी फर्जंदो 2 अॻ में गुज़ारे या 3 आख़िरी इहो बि गुज़ारे, पाण में छा पिया चवनि, अड़े ॻाल्हि ॿुधी थी, पीढ़ी ख़तम, नालो ही खत्म, हाणे दीन ही खत्म। जागो थाला निंड अथव, ये पाण में सुरबाटा पिया कनि, केर मुनाफ़िक, चओ चओ केर अबा, छा चयूं, मां सुरबाट में चयो, लाउड में पहुतो हूंदो, छा पिया चवनि त अड़े ॾिठी पीढ़ी ख़तम, नालो ही खत्म, छो त औलाद जे पुठियों नालो हलंदो आ, नालो भी खत्म, पीढ़ी भी खत्म, इन जो हाणे ज़िक्र ही खत्म, हाणे इन जो दीन ही खत्म। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मुंहिंजा हबीब नालो औलाद सां कोन हलंदो आ, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो नालो त अहिड़ो हलंदो जो वरफ़अना लक ज़िक्रक, तुझे जिक्र के मां रब्बुल आलमीन बुलंद कयो आ। या अल्लाह की बुलंद कयो थी, अल्लाह ताला फरमाए तो इज़ा ज़ुकिरत मई, जाते मुंहिंजो नालो हूंदो ताते तुंहिंजो नालो हूंदो, जै जाते ला इलाहा इल्लल्लाह हूंदो ते मुहम्मदुर रसूलुल्लाह हूंदो, जाते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हूंदो उते अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हूंदो, जाते अतहियातु लिल्लाहि व सलवातु व तय्यबात हूंदो उते अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाह हूंदो। या रसूल अल्लाह तुझो नालो खत्म थड़ो आहे ही कोन को, तुझो नालो फर्शन ते, तुझो नालो अरशन ते, तुझो नालो हुरुन में, तुझो नालो कुसूरन में, सारो जहान मां अल्लाह जो जिक्र कंदो आ। एड़ो भी वक्त इंदो जो मुझो जिक्र बंद थी वेंदो, पर मोहम्मद मिठा तुझो जिक्र पियो हलंदो, छाजे करे जो तुझो जिक्र बुलंद करण वारो मां रब्बुल आलमीन आहियां। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। रब फरमाईंदो आहे मां पंहिंजे मलाइकनि सां गॾिजी पंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद ते सलातो सलाम पढ़ंदो आहियां। एड़ा हरामी हन, एड़ा बदमाश हन जो कुरान जी माना था फेराइनि। हिकिड़े वहाबी मौलवी माना कई आयत जी ॿुधायांव त पोइ थुकूं त हणोसि। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी, चओ चओ युसल्लून, बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी ते सलात पढ़न था। देवबंदी मौलवी जो पिंडी में मरी वो, जंहिंजो नालो गुलाम खान हो, जंहिंजी शकिल ही फिरी वही, पीरान पीर जी अबू ज़हबी दुबई में गिला कई, स्टेज ते वेही चई काथे आ पीरान पीर मुंहिंजी टंग भञे।
समझो था लाइन एड़ो बेहया हो ये टंग रखी टेबल ते चे पियो सॾु कयो पीराण खे पी रखे मुंहिंजी टंग भॼे मुंहिंजा दा टंग कान भगस कंधो भगस वरी किरियो किरण सां हेॾी ज़बान निकिरी आयासीं अखियूं ॿाहिरि निकिरी आयूं ईअं पियो खरड़ाट करे जीअं ढगे खे सीर विझबी आहे इस्पताल में खणी आई आहे नर्स हुन जो मुंहुं ॾिठो नर्स बेहोश थी किरी पई 15 मिंटनि में तड़पंदो रहियो हिते जो ज़मीन तां टपो हुजे त छत सां लॻे वरी किरे आख़िरकार अधु कलाक तड़पी तड़पी मरी वियो पर मरण जे टाइम ते ज़बान ॿाहिरि निकितल अखियूं ॿाहिरि निकितल चयूं बाबा इहो हाणे सूरत हिनजी बदिलजी वई आहे इहे वेड़े सड़े पाकिस्तान मोकिलियऊं बाबा ने जे मथों छा लिखियोंसे उर्दू में शक्ल देखने के काबिल नहीं है सही था ये मैयत किस बेअदब की है कि मुंह दिखाने के काबिल नहीं है इवरी तहारे खालू खटरी जे पीउ हुकाई जो उस्ताद हो असल नसुली थो नसुली अब आप समझो था ना भाई उन जो उस्ताद बोली हुसैन अली वाह भचरा वारो हो माना तो करे मां ता समझो इल्जाम हुजे तो कोर्ट में मुखे छिकियो जे कह पीउ जे पुट में जुर्रत आ तो कोर्ट में अब्दुल रहीम ते हवाले ला केस करे इंशाअल्लाह ताला मां उते पत्ता पधरा कयास किताब मुंह में हणास जे कोर्ट भी फैसलो करे दुनिया के पत्तो पे अब्दुल रहीम सचो आ वहां भी कूड़ा पर हिन खे ताकत ना है ताकत चो ना है चो ताकत ना है हिन खे खबर आ न त अब्दुल रहीम सच तो चवे हाने मुल्ला जी माना बुधो अल्लाह तो चवे अल्लाह ऐं मलाइक नबी ते सलात पढ़न था अल्लाह ऐं मलाइक हुकाई जो उस्ताद तो चवे अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी के शाबाश शाबाश चवन था छा था चवन माना अल्लाह वेठो सजो शाबाश 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 माना हाँ सही न सही इहो लिखियो आहे बुलगतुल हैरान वारे बुलगतुल हवारो बुधो बुलगतुल हैरान आयत है इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी इन जे शर्त तफसीर में तर्जुमे में मौली हुसैन अली वाह भचरा वारो लिखे तो अल्लाह ऐं उन जा मलाइक नबी के शाबाश शाबाश चवन था एड़ा त सलात जा दुश्मन हन जो कुरान वारी सलात बि कोन था मनन तडी त तोखे झलींदा हन त आज़ान खां अॻु में न पढ़ जा मुसलमान तू असुल न मुड़ जा हो तोखे चवन न पढ़ जा त आज़ान खां अॻु में भी पढ़ जा वरी पोइ भी पढ़ जा ओ सुन्नियो मां तव्हांखे अर्ज़ कंदुसि खुदारा मसलहतूं छॾे जो असांजा बुज़ुर्ग कोन कंदा हा असांजा अॻियां दरवेश सिंध जा आलिम कोन कंदा हा नई सलात कोन पढ़बी असां आहियूं सुन्नी पर अॻे असांजा वॾा कोन पढ़ंदा हा भला ॾे ख़बर तुंहिंजे वॾनि जे टाइम ते वहाबी हुया ॾाढे ॻाल्हा ज़ोर सां ॻाल्हा ये पलीत कोन हा तॾहिं असांखे पढ़ण मुजादा ज़रूरत कान ही हाणे सड़न था त पढ़ो के साड़ण लाइ पढ़बो सुन्नीअ खे ठारण लाइ पढ़बो अगे भला बुजुर्ग सलात हो झलींदा हा रब जो कसम अगे त मरीज बीमार थींदो हो त फंडरू कुही खैरातूं करे मानू छा कंदा हा सलात पढ़ाईंदा हा कोरो थां आणींदा हा पो सलात शुकारे मरीज के पियारींदा त चङो भलो थींदो हर मर्ज की दवा है सल्ले अला मुहम्मद चौ हर मर्ज की दवा है सल्ले अला मुहम्मद हर मर्ज की दवा है सल्ले अला मुहम्मद रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो मुझा हबीब ये मुनाफिक चवन था पुत्र मरियो तस नालो खत्म तो जो नालो खत्म कोने वरफअना लक ज़िक्रक तो जो जिक्र मां रब बुलंद का जागो था बुधो था वरफअना लक ज़िक्रक तुंहिंजे लाइ असां तुंहिंजो जिक्र बुलंद करे छॾियो आहे
मौला है तो चवन था पुत्र गुजारे उस नस्ल खत्म थियो। अल्लाह ताला फरमाए तो इन्ना आतईना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्ना शानिअका हुवल अबतर। आम तरह माना है कबिया इन्ना आतईना कल कौसर, ऐ मुझा हबीब असां तोखे कौसर ॾिनो आ, कौसर जी नहर ॾिनी आ, कौसर जा खजाना ॾिना आहिनि, खैर कसीर ॾिनो आ, हर शइ जी कसरत ॾिनी आ। पर हिकिड़नि तफ़सीरनि ये भी लिखवा इन्ना आतईना कल कौसर, चो तया सूरत महबूब जे बच्चे जे वफात का पो लथिया माना ही या तफसीर लिखवा इन्ना आतईना कल कौसर। ओ मुझा महबूब मोहम्मद करीम मा रब तो के कसरत सा बचड़ा नहीं छजा। नजर खणी रोड़ा बुखारी शिराजी लक्यारी उहे तो छड रुगो रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जा राशिदी भी सिंध में तरह जो सभिन खां घणा आहिनि। चओ सुभान अल्लाह। हेडो जो मुजादा मीरो खान खां शुरू छा त वनी खारे छाण सां लगा, हेडो मुजादा वनी यो काछे सां लगा त वनी हेडो नगर पार कर सां लगा, पूरी सिंध जे अंदर उमरकोट ताईं जाथे थर बर में तो रोज़े धनी रहमतुल्लाह जा बचड़ा मौजूद आहिनि। गौसल आज़म जी औलाद मुजादा बुखारी आहल, शिराजी आहल, जिलानी आहल। रब फरमाए तो इन्ना आतईना कल कौसर, मुजा महबूब मा रब करीम तो के कसरत सा औलाद ॾिनी आ। फसल्लि लिरब्बिका वन्हर, पांजे रब जी नमाज पढ़ ऐं कुर्बानी कर। इन्ना शानिअका हुवल अबतर, इहो तुंहिंजो दुश्मन जेको तोखे ताना थो हणे उन जो बिज मां पटे छॾियो आ। अबू जहल जो बिज कोने, अबू लहब जो बिज कोने, उतबे वलीद शैबे जो बिज कोने, मुनाफिकन जो बिज खत्म थियो। मोहम्मद करीम जा हज़ारन लखन जे तादाद में सादात अहल बैत अज भी आहल क़यामत ताईं हूंदा। रब तो फरमाए इन्ना शानिअका हुवल अबतर, तुंहिंजे दुश्मन जी मां रब पाड़ पटे छॾी आ तो मोहम्मद जो नस्ल क़यामत ताईं वधंदो रहंदो। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। तू है नूर तेरा सब घराना नूर का। तो सुभान अल्लाह। तू है नूर तेरा सब घराना नूर का, दूर तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। मुझे हबीब जे बच्चन के नूर मनियो था, नबी नूर हो तब मनी छो खाइंदो हो, सैयद नूर हन तब मानी जो था कन। अड़े तोखे कुरान पढ़ियो अंधा को न थी, मानी रुगो बशर को न खाइंदो आ, खाइण पीअण रुगो बशर जो कम कोने। मां तोखे साबित तो करे जा बीजन सब खाइंदी आ। मुंहिंजा भा मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठ हुई, लठ काठी जी आ, अल्लाह जे नबी जे हथ में आ त लठा छॾे त नागा जमल फिरौन जा जादूगर नोड़ियूं फिटियो कनि था, अची जो लठ बीठी आ त सभिनि जा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नोड़ियूं नाग खाई वई। जेकर लठ नोड़ियूं नाग खाई सके थी, यो नबी जे हथ में मौजूदो आ त मुझे मोहम्मद करीम जो खाइण पीअण भी मौजूदो आहे। मुल्ला रुगो इहो थो ॾिसे त मुंहिंजो हबीब खाईंदो हो, इहो कोन ॾिठी त सॼी उमिरि में घणो खाधऊं। अब सॼी उमिरि में घणो खाधऊं। आम मशहूर आहे न सवा मण, घणो सही असां महीने में सवा मण तो लूण था खाऊं। आई मुल्ला खे चओ तू तो चवीनो जो नबी से खाइंदो आ। रब करीम जो कसम अम्मा आशा थी चवे त महीनन जा महीना गुजरी वेंदा हा, असां जे घर में बाह न बरदी ही, न को बोड़ रजे, न का मानी पचे। असां त महबूब जो दीदार करे ढौ कंदा हसे, हबीब के चोंदा सोना तोखे बुख कान थी लगे, फरमाइंदा हा अबी तो इंद रब्बी हुव युतइमुनी व यस्कीनी, मां रात रब वट गुजारी दो हा, मुझो रब मुखे खाराईंदो भी आ त पीआरींदो भी आहे। इहो रुगो ॾिसी थो त नबी खाईंदो आहे, तू भी खाईंदो आहे, पर तोखे ख़बर आहे त खाईंदो आहे तू पा हुया, 1.5 पा हुया, किलो
और जल सुबह जो झंग जे ख्याल सां वेंदो आहे एतिरो त खोड़ वहाबी कढंदो आहे जो पाण लॼी थींदो आहे त या बला निकिती की आहे या न आहे? ॻाल्हायो बा थका त न आहियो? हिकिड़े हमरा कई शादीअ में गोश्त खीर जाम खाधऊं। सियारे जी रात ज़ाल मुड़स खे धार खट ठाहे ॾिनऊं। हाणे ज़ाल मुड़स सलाह कई कहिड़ी? चई जेकॾहिं हवा अचई त मूंखे ॿुधाइजां त सवड़ खे लोॼो त निकिरे। चई भला छा चवां? चई जेकॾहिं हल्की हवा अचे चइजां त तोॾी पई आऊंदी ॻाल्हाईंदा हा के सिराइकी तोॾी माना गोरी जत हाल आहे छा? जे भला वरी थोड़े आवाज सां अचे आखिर तोॾा पिया आऊंदा ई। अब समझो था न सही? वारे सां तोॾी पई आऊंदी तोॾा पिया वरी छवड़ खे हीअ कंदा बदबू निकिरी वञे। कुदरत मुंहिंजे खुदा जी हमरा हो जेको घोट हो उनखे को पेट में वट पियो हिन खे मिड़ी का हवा आहे। हवा जे बजा हमरा को दस्त वही दस्त जो वही अची धप थी माई वठी सवड़ खे छंडियो। जे तोॾा आहे कि न तोॾी? जे नका तोॾा नका तोॾी गले मुहार टुराई सॼो वॻ काहे पियो। अरे तुंहिंजे पेट मां बदबू निकिरे गंद निकिरे। मोमिनन जी माउ थी चए वल्लाहे माराए तो कत्तो कज़रन इल्ला शम्मन तुरीहल मिस्क वल अंबर। मां मुझे महबूब जे पेट मां कॾहिं का गंदगी निकिरंदे कान ॾिठी। हबीब वेही उथंदा हा त गंदगी हूंदी कान ही। जंहिं जाइ ते हबीब जा कदम लॻंदा हा उन जाइ खे ॾिसण वेंदी हुअसि त मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू ईंदी हुई। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। चो चो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का। सदका लेने नूर का आया है तारा नूर का। अहल बैत आहले आना है। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ मुझे प्यारे महबूब मोहम्मद करीम जा अहल बैत मां रब करीम जे ज़ात बाबरका जी मर्दियात मां मोहम्मद जे अहल बैत खे एड़ो पाक कया जो पलीती हुनन जे वेझो ईंदी कान का। अगते अल्लाह ताला बेहद कुरान पाक में फरमायो आ त कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मां मोहम्मद तवा के नमाज सेखारी हज सेखारियो कुरान सेखारियो इस्लाम सेखारियो इन जी मां तवा का मजदूरी घुराम ई कान थो हिकड़ी शय घुराम थो इल्लल मवद्दत फिल कुर्बा। जेकरे तवा मुसलमान आहियो त मुझे अहल बैतन सा मोहजन करीबन सा मोहब्बत कजो। जै मुझे करीबन सा मोहब्बत कई ये समझो तन इस्लाम जो हक अदा करे छो। नबी करीम जे अहल बैतन में इमाम हसन भी अहल बैता इमाम हुसैन भी अहल बैता। तो शेर खुदा भी चाहो चो शेर खुदा भी आहे या ना है? अली के मनींदा हो ये मवाली पार्टी जगह भी थव। मां हमेशा चाहूंदो हां सलाह सलात मुझे हवी वधे। हाणे काशम ॾिनो छा बस क्या सलात मुझे साईं ते भला बाबा सा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। बाबा शेर खुदा के मनीदा हो। हे मवाली छा चवंदा आहिनि मुल्ला। अरे मुल्लन के अली जे शान जी कड़ी खबर। हैदर और वेही वेही भंग जो कुंडो पी कदा
चंडन खे ली अड़े नालो भी नथो वठो हज़रत अली चो सुभान अल्लाह असा के तो सबक मिलो हजार बार बशोयम दहन ब मुश्क गुलाब हनूज नामे तो गिरफ्तन कमाल बेअदबीस्त मौला शेर खुदा हजार दफा मुश्क सा अंबर सा वात धोई गुलाब सा साफ कयो उन खां पोइ बि नालो वठण तो जो असा जे ला बेअदबी है तो जो शान अञा भी मथे आ चो सुभान अल्लाह भंग भी पिए चरस भी पिए नमाज भी कोन पढ़े तहारत भी कान करे वाला शल महरम अचे महरम जे महीने में छा चंदी बाबा हाणे महरम आयो आ महीनो सोग जो 10 दिहाड़ा न को सुरमो पायो न को खीर पियो न को मुंह धो ता तहारत भी न कयो नाला कजा वठे पाक दामन जा इमामन जा अहल बैतन जा भंगू पी तैयार थी चरस जा सूटा हणी वरी अहल सुन्नत वाले ते इल्जाम हणे जैसे सुन्नी से अहल बैत जा दुश्मन चामे सुन्नी दुश्मन अहल बैत जो तो के अहल बैत जे शान जी खबर ही काने का तो के भंग जी खबर भी तो के खबर मोहम्मद करीम मुझे आडो इंदो आ त मुझे पेट मु आवाज इंदो आ सलातो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातो अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह पो बार पाण भी उठंदो आ मुखे महबूब मोहम्मद करीम जे इस्तकबाल ला बुथारींदो भावर चवण लगा इहो वरी कीअं हूंदो असा तो के बधी था वेहारियो रसन में ॾिसो तो के उथारे भला आज़माश पिया वठन किला खोड़न था मुन्नू रखन था बीबी साहबा के सोढ़ो करे रसन सा बधी एड़ो तो चुरण पोण जेड़ी भी काने वेहारे था चरण अचानक मुझे आका जी जात बाबरकात जुलवा फरोज था बीबी साहबा जी मुस्तफा ते नजर पवंदी वई रस्सा टुटी वया जंजीरो टुटी वयूं किला निकरी वया बीबी साहबा उठी खड़ी थी शाह साहब हटाए घोट फरमाए तो न वनियर डह डावणियो पदरह पेंड पयास जडह पिरी डिठास त छिरकछ ना इहे गड़े जड़ी प्यारो शेरे खुदा जाओ आ एड़ो जाओ जो कसेरा मुयस्सर नशुद ई सआदत बकाबा विलादत बमस्जिद शहादत जे जम दुआ त काबतुल्लाह में जे वफात कंदो आ त अल्लाह जे घर में पर जमण सा अखियूं बंद हल अखिन ते हथ हल अबो अम्मा हथ हटाइन था त अखियूं पूरियूं पयो आ गणती वरायो आला अखिन में तकलीफ आला दर्द आला सूरा नबी करीम सा गाल कई वई आ अञा मुझे हबीब नबुवत जो ऐलान भी कोन कयो हबीबन करीमन जी जात बाबरकात फरमाइन था अली मुझे हथन में जो पण अखियूं खोलींदो सही छा सबबा पाण करीमन फरमायो त अम्मा जे पेट में अली कसम खणी आयो आ त दुनिया जे तख्ते ते ऐसी तई अखियूं न पटींदुस जैसी तई मोहम्मद करीम जो दीदार न कंदुस मां बाहर वलुस अली सही के खबर आ हाणे मुझे हवाले कयो मुझे झोलीअ में ईंदो पण ही शेरे खुदा अखियूं खोलींदो अली से अली चो सुभान अल्लाह असदुल्लाह अल गालिबा शेरे खुदा है बहादुरा एड़ो बहादुरा खुदा जो कसम जा बच्चा भी बहादुर हन सादात कराम जी निशानी थव सैयद बुज़दिल हूंदो सैयद बहादुर हूंदो चो सुभान अल्लाह सैयद में बहादुरी हुंदी आ छो त कंहिंजो पुट आ सही शेरे खुदा जो कंहिंजो फर्जंदा मुझे महबूब जी आल भी आ तो शेरे खुदा जो नस्ल भी आ अल्लाह ताला जो वायदो हो अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेरे खुदा मालूम होता है हुसैन बतालिया जो फर्जंद हो रहा बा क्या जो फर्जंद हो करबला में ड्रिनो ॻाल्हायो करबला में सुस्त थो हे पुछो चवंदा ना कि बीबी दी आवाज पई आउंदी है बुधा अथव न कुछ चुटकुरन के भी ॾियां मता चवंद विसारे छॾई बीबी दी आवाज पई आउंदी है अरे तुझे घर मां करे तुझे मां जो आवाज बाहर आयो आ तोजी धी तोजी भेण करी बाहर आवाज कर दिया जो तू मुझे महबूब करीम जे नंगन जे लाए स्टेज ते जाकिर तू शराब पी चवी थो त बीबी दी आवाज पई आउंदी है
शर्म कर, खुदा पाक जो कसम आ। जॾहिं यजीदी इमाम हुसैन खे ॿाहिरां घेरो करे आया त महिल इमाम साहब करबला में फरमायो त मूंसां आराणियूं गॾहनि, नबी जो अहल बैत गॾा, महिरबानी करे तव्हां परे पंहिंजे लश्कर खे कयो, मुंहिंजे बच्चनि जे करे कुझु ख़्यालु कयो, मूंखे तव्हांखे शहीद करणो आहे त मां तव्हां सां सुभाणे हाज़िर आहियां। यजीदी चवण लॻा त असांखे एतबार ई नथो अचे, जंहिं घर में औरत हुजे उते आवाज़ न थिए, तोसां औरतूं हल असांखे आवाज़ ई नज़र नथो अचे। इमाम हुसैन आली मकाम फरमायो तव्हांखे ख़बर कान्हे का, ए अहल बैत नबी आ, मोहम्मद करीम जा बचड़ा बचड़ियूं आहिनि, हिननि जे ज़ुबान ते उफ़ बि कान हूंदी आ। असांजे शरीयत पाक में एतिरो त कानून आ जो असां बुलंद आवाज़ सां औरत खे क़ुरान बि कोन पढ़ाईंदा आहियूं। पर्दो त रसूलुल्लाह जे ज़ात खां वधीक हुयो ई कोन। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे बानन ते इल्जाम न हण, बीबी जो को आवाज कोन हो, खुदा जो कसम आ साबिर घराणो, चओ साबिर घराणो। कामिल करबला में, चओ सुभान अल्लाह, कामिल करबला में आया सूरह शेर, केर आया सही? हिकड़ा सूरह त ॿिया वरी कामिल करबला में आया सूरह शेरा, मारे मुसेर न जा ढूंढ कया ऊंढेर, पो दहल्या उत दिलेर, पसी हमलो मीर हुसैन जो। सख्ती शहादत जी निसोरो ईनाज के रिंद परूड़ निराज कजिए करबला जो। मुझे महबूब इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला नो उहा हिम्मत ॾेखारी, उहा बहादुरी ॾेखारी। हिकिड़ो शाइर चवंदो आहे, उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए पर उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। जह दिहाड़े जाओ उन दिहाड़े नाने रसूलुल्लाह कनन में बांग चईया, ओ हुसैन बांग नमाज ला दिबिया, तकबीर नमाज ला चईबिया। मां मोहम्मद के जमण सा तलकी नथो कया नमाज जी, नमाज फिटी न कजा। हुसैन नंढड़ो आ, हिक ॾींहं जो जावला पांजे नाने के वर्दी थोजे, या करामत आ मुझे हुसैन आली मकाम जी। या रसूल अल्लाह जे ज़बान बांग वारी मोहम्मद करीम जी आ त ॿुधण वारा कन हुसैन जा। इलाहुल आलमीन जा महबूब नबी एड़ी तो के नमाज पढ़ी ॾेखारी दोसा जो कह बि एड़ी कान पढ़ी हूंदी। खुदा जो कसम बराबर गाल भी सच थी, जो कातिल लईन मस्त था खंजर की वार में, पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में, नमाज इश्क अदा होती थी तलवारों के साये में। अब हुसैन जड़ी कहीं नमाज पढ़ी, मुखे बुधा हुसैन सब्र कयो नमाज पढ़ी या हाय घोड़ा कई, भला इमाम साहब खटियो या हारायो? पो जो खटंदो आ त के वाह वाह कंदा हो या हाय हाय कंदा हो? ॾाढे ज़ोर सां चओ, ज़ोर सां चओ, छा चवंदा हो? वाह वाह कंदा हो न। हाणे तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे, हुसैन खटियो या हारायो? खटियई न, पोइ खटण वारे खे चओ वाह हुसैन वाह, चओ चओ हाय हुसैन चवण वारनि जो अक़ीदो आहे त हुसैन हारायो आहे। वाह हुसैन चवण वारनि जो अक़ीदो आहे त हुसैन खटियो आहे। शल अल्लाह ताला जी ज़ात तव्हां सां हुसैन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां यार न थको, हाणे मां इजाज़त थो घुरां। घड़ियूं त ॾिसो बाबा, घड़ियूं त ॾिसो, टे थी आहिनि। हाणे अल्लाह ताला जे दरगाह में तव्हां बि दुआ घुरो, मां बि दुआ घुरां। हाणे तव्हांजी बहादुरी तरी ॾिसां जॾहिं सभई किताब ख़रीद कयो, खबर पवंदी आशिकन जी। हाणे वाह 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 त कयो था, 3 कलाक त हलो भाई ख़र्चड़ो बि त कयो न। नमाज जो किताब आहे, हिन में हुसैन आली मकाम जो शान लिखियल आहे। ही वहाबिन जे लाइ रद्द जो किताब आहे, हिन में ज़िक्र फ़िक्र जो बयान आहे। ही बि वहाबिन जे लाइ तप आहे, ही बि वहाबिन जे लाइ बरो आहे।
हे वरी शियन वहाबन जे लाइ हिन में मुजादा किताबन जे तरदीद लिखियल आहे। ही हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जी मकतूबात ख़त शरीफ़न हे सब तव्हां खे हिते दुआ खां पोइ मिलंदा। इहे न थिए जो मां हे किताब वापसि खयो वञा, इहे ख़रीद कयो त ख़बर पइजी वञे इहा बि असां तव्हांजे लाइ दीन जी ख़िदमत करे रहिया आहियूं। अव्हां जे किताबनि ख़रीद करण मां असां मारियूं कोन था ठाहियूं, वरी ॿिया किताब छपाईंदा आहियूं। अल्लाह पाक तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे। साईं मोहम्मद इकबाल शाह साहब के खुदा ताला खिज़री हयाती अता फरमाए, उन जे भाउरनि खे, चाचनि खे, सौटनि खे, खानदान खे सभिनी खे खुदा ताला दीन जी वधीक ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ये जेका ओरे परे खां जमात आहे या खुदा ताला उन सभिनि जा बेड़ा पार फरमाए। हमेशा साईं फरमाइनि था त हर महीने एक ही थींदी रहंदी आ, तंहिंजे करे तव्हांखे दावत हुजे। हर महीने अब्दुल रहीम तो कोन अची सघंदो, जॾहिं ख़ुदा घुरियो त ईंदुसि, पर हर महीने जी तव्हांखे दावत हुजे। को न को आलिम ईंदो, दरवेश ईंदो, ख़ुदा मूंखे बि घुरंदो, मां बि ईंदुसि इंशाअल्लाह ताला। पर हाल तव्हांखे इतला हुजे हर महीने जी एक ही तारीख़ जी दावत ख़ुदा करण हुजे, एक ही जो जी रात। या रसूल अल्लाह अल मदद मौलाना साहब वहाबन सां गॾिजी ईद वारे ॾींहुं उज़हा करणु जाइज़ आहे या न? अबा बद मज़हब सां जंहिं बि उज़हा में हिस्सो ॻंढियो त उहा उज़हा में हिकिड़ी वहाबीअ जी 6 सुन्ननि जा भाङा, त उन हिकिड़े वहाबीअ जे करे 6 जी उज़हा चट, माना जहिड़ी तव्हांजी लुढ़ी वई, सम्झो था न था? अहिड़े तरीक़े सां 6 सुन्नी 7 शियो त बि उज़हा लुढ़ी वई। रुगी उज़हा जी ॻाल्हि न ॿुधो, जेकॾहिं कंहिं ॻोठ में शियो या वहाबी कासाई आहे उन जी कुठी बि हराम अथव। ख़्यालु कंदा कयो, ॻोठनि में गोश्त वठंदा हो न भा, कुकड़ जो गोश्त वठो, बकर जो वठो, ढगे जो वठो, पाॾे जो वठो, पहिरीं पक कंदा कयो त सीर कंहिं विधी आहे, छो त वहाबी जी ऐं शीअ जी कुठी बि हराम आहे। जे मौली साहब हाफ़िज़ मीर मोहम्मद मीर के किताब लिखियो आहे बिदअती बरेलियुनि जा अक़ीदा, उन में तमामु घणा इल्ज़ाम हया अथई। अवां महिरबानी करे उन जो जवाब ॾियो। अबा मूंखे ॾे ॿुधायो। अबा हुन लिखिया आहिनि 36 सिफ़ा, घणा सिफ़ा? उन जो ही जवाब बिदअती बरेलियुनि जा अक़ीदा ही सचो इस्लाम, उन जो ही जवाब आहे। सैफ़े सिकंदरी पढ़ो, हिकिड़े हिकिड़े सवाल जो हुन 36 सिफ़ा लिखिया आहिनि, मां 350 सिफ़ा लिखिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह 10 साल गुज़री आहिनि, अञा मुल्ला मीरू खे ताक़त न आहे जो जवाब ॾेई सघे, कंहिंखे ताक़त न आहे। साईं वहाबी था चवनि त औरतुनि जो पीरनि ते वञणु शरीयत में जाइज़ न आहे। भला पुछो वहाबनि खां तव्हां जूं ज़ालूं जो काठियूं करण वेंदियूं जाइज़ आहे? अब ॻाल्हायो भला, जे रेशम गली में कपिड़ो वठण वञनि त उते बि जाइज़ अथनि, सईनी मां ॾिसण वञनि त, बाक़ी पीर ते न वञनि। छो अदा? जेकॾहिं बापर्दा पर्दो फर्ज़ आहे, सम्झो था न था? बाक़ी ईअं न थिए जो हिकु धनु ऐं 13 रनू, इहो बि जाइज़ कोन्हे। अब ईअं न साईं, पोइ कुटी मथे ते ऐं ख़ैर जो हिकिड़ो धनु 13 रनियूं नचाईंदो वञे। मां तव्हांखे तो चवां लंघा मंगणहार सुञाणंदा हो? तव्हांजे मुल्क में आहिनि अलाए कोन्हनि? हाणे मूंखे ख़ुदा कारण ॿुधायो, अवां कंहिं लंघे खे चओ त 1000 रुपयो तोखे असां ॾींदासीं, 1000 घणो अबा? तूं महिरबानी करे पंहिंजी ज़ाल असांजे आॾो नचाए, नचाईंदो? लंघो चवंदो मां बेगैरत कोन आहियां, 1000 रुपए के थुक भी कोन हणा, मां ज़ाल तुंहिंजे आॾो छो नचायां? हैफ़ बणा तूं लंघे के भी मारे वियो, जो सॼे ॻोठ जूं रनूं घर में गॾु करे विच ते लंघो बि हारे रनूं नचाईंदो आहे, तूं त लंघे के भी मारे वियो। गैरत कर मुसलमान, पर्दो मुसलमान जे मथां फर्ज़ आहे। पीर ते वञे त बि पर्दे सां, कमकार सां वञे त बि पर्दे सां, बग़ैर पर्दे जे वञणो मस्जिद में बि जाइज़ कोन्हे को, बग़ैर पर्दे जे पीर ते वञणो बि जाइज़ कोन्हे। बाक़ी जेके बा पर्दा वञे, गैरनि जे साम्हूं न वञे, माण्हुनि जी भीड़ न हुजे, मेलो मलाखड़ो न हुजे, पंहिंजे मुल्क अल्लाह वारे जे मज़ार तां फातिहा पढ़ी अचे त को हर्ज कोन्हे, शरीयत पाक में मनो कान्हे। हिकिड़ी जमायत थी चवे त पीरान पीर जो अॼुकल्ह जे वलीअ ते कदम मुबारक कोन्हे, सच था चवनि? अबा पीरान पीर रहमतुल्लाह जो कदम कहते आ, चओ वलीअनि ते, चओ कहते आ। जेको चवे थो माते न आहे सो वली कोन्हे को, पोइ तोते त आहे कोन, वलीअनि ते इंशाअल्लाह ताला क़यामत ई कदम आहे।
मौली साहब देवबंदी था चवन त जनाज़े नमाज खां पोइ दुआ घुरण जायज़ कान्हे। अबा सवाल उते कबो आ जाते उम्मीद हुंदी आ, देवबंदन खे अलाह में उम्मीद आहे कान, तॾहिं वेचारा सवाल कोन था। असांखे उम्मीद आ, असां घुरंदासीं। बे नंबर में हदीस में भी आए इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फाखलिसू लहु दुआ, अवां जरी जनाज़ो पढ़ी फारिग थियो त दुआ घुरो। असांखे नबी जो हुकुम आ ऐं उम्मीद भी आ। हिननि खे न को हुकुम मिलणो आ न को अलाह रसूल में उम्मीद, त पोइ छो घुरनि। हज़रत अली जो ॼाटो हज़रत उमर फारूक आहे या न, माखो छो थो पुछे? सूफ़ी सचल साईं खां पुछो। अवा सचल सरमस्त मञो था, पर माखो छो तो पुछे? शीयन खां पुछ न, अब्दुर्रहीम खां न पुछ। शीयन जे किताब जलाल उयून में लिखियल आ, शीयन जे किताब एहतजाज तबरसी में लिखियल आ, शीयन जे किताब हयातुल कुलूब में लिखियल आ। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, शीयन जे किताब जा हवाला आहिनि, उहे सभु शिया पाण था लिखनि त हिकिड़े ॾिहाड़े हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा जे ख़िदमत में अली साईं जे दरबार में हज़रत उमर साईं आया, अची अर्ज़ कयो त मां नबी करीम जी हदीस पढ़ी आ। कहिड़ी? त कुल्लु हसबिल व नसबिल मुल्कतुल इल्ला हसबी व नसबी। क़यामत जे ॾिहाड़े सभिनि जूं मिठियूं माइटियूं कटिजी वेंदियूं, पर मां मुहम्मद करीम सां जंहिंजी मिठी हूंदी उहा कान कटबी। ऐं प्यारा अली, मां उमर खे शादीअ जी ज़रूरत कान्हे, मिठी माइटी जी क्या ज़रूरत कान्हे, पर तुंहिंजे घर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾोहटी आ। प्यारा अली, जेकॾहिं तूं मूंसां रिश्तेदारी मिठी माइटी कई त मां बि तव्हांजे ख़ानदान जो फर्द आहियां। मां रुगो इहो चाहियां थो त क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद करीम जे मिटनि में मां बि हुजां। शिया था लिखनि, सुन्नी ते कावड़ न कजा, शिया था लिखनि। अली साईं चयो हज़रत उमर साईं खे तरस, सुभाणे तोखे वर्दी ॾींदुसि। हज़रत अली घर में आयो आ, करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हा, यफिरु शैतान मिन ज़िल्ल उमर। हज़रत उमर जो अल्लाह ओहो शान कयो आ, जंहिं जाइ तां इहो जवान लंघंदो आ उतां शैतान परे भॼी वेंदो आ। असांखे इन खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो आ? पोइ हसनैन करीमैन जे मर्दीअ सां शेर खुदा रज़ी अल्लाह ताला रिश्तेदारी कई आहे। खुद शिया मञनि था, शियन जे किताब में आहे, जाहिलन सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, उनजे आलमन पंहिंजे किताब में लिखियो आहे। अचनि त मां उनखे ॾेखारिया, खुद शियन जे किताब में रिश्ते जी ॻाल्हि आहे। ऐं सूफ़ी सचल साईं बि ॻाल्हि कई आहे, सलात पढ़ तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सचल साईं फरमाईंदो आहे, ॿुधंदो आहे बा? फरमाए थो पीर पीरा मुर्शिद मीरा, चओ सुभान अल्लाह। पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम गिधे जंज टुटन जंजीरा। कामिल मुर्शिद कर दी हा, यार दी घड़ोली भर दिया। सुभान अल्लाह तो चओ। कामिल मुर्शिद कर दी हा, यार दी घड़ोली भर दिया। अगते बुझ, यारा को जो नहीं मनेदा, चो सुभान अल्लाह। यारा को जो नहीं मनेदा, सुते मफऊल रहेंदा। तरक तिन्हा को कर दी हा, यार दी घड़ोली भर दी हा। चो सुभान अल्लाह। अगते फरमाए तो है दामाद अली दा उमर, चो सुभान अल्लाह। है दामाद अली दा उमर, उम कलसूम बीबी दा शोहर। साख सची में भर दी हा, यार दी घड़ोली भर दी हा। साख सची भर दी ते दिल भर दी हा, यार दी घड़ोली भर दी हा। तव्हां अमरोटी खाई के छो नथा मञो? अबा छो मञूंसि? वहाबी खे मञूं? ॻाल्हायो अदा, पोइ वहाबी खे असां कोन मञींदासीं। उन वक़्त में सुन्नी हो जॾहिं हुन जो पीर जहिड़ो हो, हज़रत भरचूंडी शरीफ़ वारो। अबा कहिड़ो?
चो चो कहिड़ो बुजुर्ग भरचूड़ी शरीफ वारो भरचूड़ी शरीफ वारे जो बैयत हो उन खां बैयत करण खां बाद में पोइ जॾहिं बुजुर्ग गुज़ारे वियो त देवबंद वञी वहाबी थियो हिते सिंध में अची तक़वियतुल ईमान जो तर्जुमो कराई उहो किताब तक़वियतुल ईमान जंहिंमें लिखियल आहे त मुहम्मद जी इज़त वॾे भाउ जेतिरी आहे जंहिं किताब में लिखियल आहे त मुहम्मद मरी मिटी थी वियो आहे जंहिं किताब में लिखियल आहे त मुहम्मद खे भित जे पुठियां जी बि नज़र कान्हे हाणे तव्हां कलमो भरे ॿुधायो त अहिड़े खे असां मञूं कोन मञींदासीं ॿियो साल आहे त देवबंदनि जे उज़हा जी वहड़ी ईद जे राति मरी वई चवनि था त क़बूल थी वई माशाअल्लाह कंहिंजो काओ खणी हो लोलो चई आई अबे जे नियत अहदनामो मोल माण्हूअ जे मुंहं जे अॻियां रखिजे या न माखो अहदनामे जी ॻाल्हि था पुछो वहाबिन जे मौलवीअ लिखियो आहे त अहदनामे में त बरकत आहे पर जेकॾहिं कामिल मुर्शिद जो नालो क़बर में रखिजे त पुछणो माफ़ आहे समझो था लाइ न हे वहाबी था चवनि मुर्शिद जो नालो अहदनामे में त अल्लाहुम्मा फातिर समावात वल अर्द रब्बुल आलमीन जे तौहीद जो नालो आहे जिथे रब जो नालो ईंदो त बेड़ा ई पार थी वेंदा ॿिए हिकिड़े वहाबी वरी पंहिंजे किताब में लिखियो आहे त मुर्शिद करीम खे मां अर्ज़ कयो त सही कुर्बान वञाए वारो कर छा बा कयां इहा जुती त मांखे ॾे पीर चयो बाबा मांखे आहे हिकिड़ी जेसे तोखे ॿी नई थो वठी ॾियां इहा मांखे ॾे जागो था हलाए निंड अथव हाणे तव्हां बि चरीअ खे चोरे छॾियो आहे चई साईं इहा जुती मांखे ॾे अबा छा मांखे आहे हिकिड़ी साईं तोखे नई थो वठी ॾियां पुराणी मांखे ॾे अबा वठ पीर खे नई मिली पीर ख़ुशि थी वियो जुती खणी लॻो ठाहियो त पुटनि चयो छा आहे चई साईं पीर साहिब जी जुती आहे छो आंदी थी चई मां तव्हांखे वसियत थो कयां जंहिं महिल मरी वञा त साईं जे जुतीअ जो हिकिड़ो लितर हिन कच्छ में विझिजो ॿियो लितर हिन कच्छ में विझी मूंखे पूर जो मुंहिंजो ईमान आहे मूंतां पुछणो माफ़ थी वेंदो पर मां थो चवां वहाबी खे उहे लितर उते लॻंदा पांजो पाण सां सामान खयूं थो वञे बाक़ी जे अक़ीदे ईमान वारो हूंदो त अल्लाह जे वलीअ जो नालो बि कम में ईंदो आहे मुंहिंजा मौला हाणे सभिनि जा बेड़ा पार कर वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन या अल्लाह असां जूं दुआऊं क़बूल फरमा या अल्लाह असां सभिनी जा बेड़ा पार फरमा या अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी मोहब्बत नसीब फरमा या इलाहुल आलमीन साईं शाह साहब जे दरगाह खे क़यामत याबाद फरमा ही रोज़े धणी जो फैज़ आहे जेको क़यामत ते हलंदो रहे मुंहिंजा मौला ओरे परे खां जमात हली आई आहे सभिनी जा बेड़ा पार कर सभिनी खे मुंहिंजे हबीब करीम जी मोहब्बत नसीब फरमा सभिनी जे सदके मुंहिंजा मौला असांजा गुनाह माफ़ कर मुंहिंजा मौला बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा उहे कम करा जंहिंमें तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे या इलाहुल आलमीन मुंहिंजे महबूब जे मदीने तैयबा जो बार बार हाज़िरी नसीब कर बैतुल्लाह शरीफ जी बार बार हाज़िरी नसीब फरमा या इलाहुल आलमीन हिन महफ़िल में जेतिरा भी सवाली हल मुखे खबर ना है केड़ा सवाल खणी आया हन तू अलीम बिज़ात सुदूरा सबन जा जायज मतलब पूरा फरमा मौला ही आधी रात जो टाइम आ रात जा 3 थी विया हन मुंहिंजा मौला है इजाबत वारी घड़ी आ हिन घड़ीअ में जेको दुआ घुरंदो सा कबूल थींदी आ रब्बुल आलमीन सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा सभिनी जे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा बेबरकत अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह साईं इकबाल अहमद शाह सलातो सलाम पढ़ंदा को बि न वञे आल बैत जो सलातो सलाम ॿुधी पोइ वञो सरवर ते आना कुट सलाम सारे आलम जे सरवर कुंत कनज़न मखफियन जियाल बुलबाब
कुंतु कनज़न मख़फ़ियन जियाल बुल बाब उनय मंज़र ऐं मज़हर ते